पीपी सेनेटर रज़ा रब्बानी फ़लस्तीन बाबति तकरारी बयान ॾियण ते सदर आरिफ अलवी जी इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। कुझु ॾींहं अॻु सदर आरिफ अलवी फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास सां ॻाल्हि ॿोल कई हुई। रज़ा रब्बानी जो चवणु आहे त सदर आरिफ अलवी चयो त फ़लस्तीन मसइले जो बिरियासती हल नथो निकिरे त हिकु रियासती हल मञियो वञे। पाकिस्तान कॾहिं बि इसराइली रियासत वारो हल क़बूल न कयो आहे। सदर जी इस्तीफ़ा जो मुतालबो कयां थो, रज़ा रब्बानी जो चवणु आहे। रज़ा रब्बानी जो चवणु आहे त सदर जे बयान ते नुक़सान जो अज़ालो करण लाइ परॾेही वज़ारत छा कयो आहे। सदर जे बयान ते परॾेही वज़ारत जो मौक़िफ़ न वरितो वियो। परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी जो इहो चवणु आहे। परॾेही वज़ीर जो चवणु आहे त ख़बर नाहे त सदर इहा ॻाल्हि कहिड़े तनाज़ुर में कई। सदर जे बयान ते असांखे वज़ाहत जारी करणी पई। अवाखी नाज़रीन आगाह कयूं पिया पीपी सेनेटर रज़ा रब्बानी फ़लस्तीन बाबति तकरारी बयान ॾियण ते सदर आरिफ अलवी जी इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो आहे। रज़ा रब्बानी जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु सदर आरिफ अलवी फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास सां ॻाल्हि ॿोल कई हुई। रज़ा रब्बानी चयो त सदर आरिफ अलवी चयो त फ़लस्तीन मसइले जो रियासती हल नथो निकिरे त हिकु रियासती हल खे मञियो वञे। पाकिस्तान कॾहिं बि अकेली इसराइली रियासत वारो हल क़बूल न कयो आहे। सदर जे इस्तीफ़ा जो मुतालबो कयां थो। रज़ा रब्बानी पारां सेनेट में इहे ख़्यालनि जो इज़हार कयो वियो आहे। रज़ा रब्बानी जो चवणु आहे सदर जे बयान ते नुक़सान जो अज़ालो करण लाइ परॾेही वज़ारत छा कयो आहे। परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त सदर जे बयान ते परॾेही वज़ारत जो मौक़िफ़ न वरितो वियो आहे।